ईअं थींदो आहे। भागनि में न हुजे त चवंदा आहिनि सोन बि रख थी वेंदो आहे, ऐं भागनि में हूंदो आहे न मिटीअ खे बि हथु लॻायो त उहा बि मोती बणिजी वेंदी आहे। इन करे पैसनि जे पोयों असांखे भॻवानु रक्षा कनि। भक्ति जे पोयों पुरुषार्थ आहे, पैसनि जे पोयों त क़िस्मत आहे। जेको लिखियल आहे, मां नथो चवां, रामायण जा वचन आहिनि, हानि लाभ जीवन मरण जस अपजस विधि हाथ। 6 शयूं इहे भाग में आहिनि, विधाता जे हथ में। कहिड़ी कहिड़ी? हानि थिए या लाभ थिए, जस थिए या अपजस थिए, जीवन ऐं मृत्यु, जीवन मरण। हा, पर नवा कर्म तव्हां अहिड़ा कयो कि कंहिं जन्म में असां दरिद्र न रहूं। मतां सम्झो पैसा कमाइण सां ईंदा आहिनि, न, पैसा ईमान सां ईंदा आहिनि, सत सां ईंदा आहिनि, धर्म सां ईंदा आहिनि। महिनत जे मथां पैसा हुजनि न त पोइ जेके वीचारा 12 घंटा मज़दूर महिनत था कनि, पोइ त अरबपति थी वञनि। कई दिमाग़ वारा वेठा आहिनि, अनपढ़ माण्हू जेके लिखणु न ईंदो आहे पंहिंजो नालो, अंगूठे छाप, उन वटि हथ जोड़े नौकरी था कनि, डबल MA ट्रिपल MA अहिड़ा वेठे। कई कोट गालें थक पाए, कई कोट बैठत ही खाए। असां जहिड़नि खे ॾिसो वेठे वेठे भोजन थो मिले, असां छा था कयूं? बसि भॻवान जी जेकी अमृत मिलियो आहे उहो बाटियूं था, असां ॿी कहिड़ी महिनत था कयूं ॿुधायो न। त भॻवान जेके वचन लिखियल आहिनि, हिकु बि वचन, हिकु शब्द, हिकु अक्षर, हिकिड़ी मात्रा बि ग़लति न आहे। यादि रखिजो, असांजे वेद शास्त्र सनातन धर्म में हिकु हिकु अक्षर सही आहे, हिकु हिकु मात्रा सही आहे। बसि असांखे सम्झण वारी शक्ति कोन्हे। इन करे काई ॻाल्हि सम्झ में न अचे वेद शास्त्र पुराणनि जी त ईअं न चओ ग़लति लिखियल आहे, ईअं चओ कि असांजे सम्झ खां ॿाहिरि आहे। कंहिं संत महात्मा सतगुरू खां पुछी वठो।